वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण। 14 अगस्त स्पेशल तहां सभिनीनि खे तहे दिल सां 14 अगस्त जी तमामु घणी मुबारकूं हुजनि। तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। हिन में असीं माना बिग़ैर नस्ल बिग़ैर ज़ात बिग़ैर पात इक्वली मल्हाईंदा आहियूं। चवंदा आहिनि त आज़ादी जी अगरि क़दुरु पुछणी आहे त पिंजरे में हिकिड़े बंदि पखी खां पुछी सघो था। Exactly, हा। आज़ादी छा थींदी आहे? दुनिया जे नज़ारनि खां हसी आहे चंड ऐं सितारनि खां हसी पाकिस्तान मुझी जान। हमें अपनी आज़ादी की हिफाजत करनी चाहिए और वो इस तरह से मुमकिन है जो मैं समझता हूँ कि हमें अपनी इकॉनमी को मजबूत बनाना चाहिए। आज हमारे वतन की जो मिट्टी है इसमें खून भी शामिल है उन बुजुर्गों का। वतन की माटी अजीम है तू, अजीम हम बना रहे हैं। अजय ये ट्रांसमिशंस भी कयो था तहां, कुछ सेगमेंट्स भी तैयार किया हूंदा। जिते को मौको मिले तो छॾणो न आहे। सही, तो कोशिश कयूं था पार्टिसिपेट करण जी। ईद वांगुरु ख़ुशी करे पंहिंजे पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं ईअं मल्हाईंदा। सोनी धरती अल्लाह रखे कदम कदम आबाद। पंजाबी, सिंधी, सराइकी, पठान, बलोच, वी आर ऑल पाकिस्तानीज एंड पाकिस्तान जिंदाबाद। ये जो बड़ा झंडा होता था वो जाके किसी बड़ी सी जो है ना वो छत पे लगाना और सेलिब्रेशन करना उसकी, वो चीज़ थोड़ी सी मिसिंग है अभी। मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान। अमन का पैगाम पाकिस्तान, मेरी पहचान पाकिस्तान। ऐं इन ई पहचान सां गॾु असांखे अॻिते वधिणो आहे, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करणी आहे, इन जी क़दुरु कयो। दुनिया जे नज़ारनि खां हसी आहे चंड ऐं सितारनि खां हसी पाकिस्तान